अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां पढ़ूं पिया सूरत यासीन वल क़ुरानिल हकीम। हिन खां अॻु में अर्ज़ु कयोसीं त पहिरियों 12 आयतूं मके जे कुरैशियुनि सां वास्तो रखनि थियूं। हुन मंझि 3 सब्जेक्ट खुलिया त तूं मुरसलनि मज़ा आहीं, हीउ क़ुर हिकमत वारो आहे ऐं पंहिंजो आख़िरत थींदी ऐं पंहिंजो बस बदल मौत थींदो। रसूल आहिनि, अलाह हिकिड़ो आहे जेको ताक़त वारो सगारो। इहे सभई ॻाल्हियूं पहिरीं इहा 12 आयतुनि मंझि इहे थी वियूं। हाणे मज़मून थो खुले हुन मंझि वधिब लहुम मसलन असहाब अल क़रीर हितां खां, जंहिं मंझि अलाह ताला फरमायो त असहाब क़रीअ मंझि माण्हू पैगम्बर आया, रसूल आया, पोइ टियों उन्हनि जी मदद सां आयो, पोइ वरी हबीब निज़ार बि आयो। वजा मिन अक्सल मदीनत रजुलैन यसाई फी 20 आयत खां वठी इहे ॻाल्हि थियूं। पोइ उन्हनि खे कोन मञाऊं, पोइ इहो जेको आख़िरी माण्हू आहे उनखे शहीद कयऊं बीमा। ऐं उन चयो त इनी आमंत बि रबिकुम फस्माउन। पोइ हुन चयो त पंहिंजो क़ीलत खुलिल जन्न क़ाल या लैत क़ौमी यअलमून बिमा ग़फ़र ली रब्बी वजअलनी मिनल मुकरमीन। इहो हबीब नजार जेको बि माण्हू आहे 27 आयत में। उन खां पोइ अलाह ताला फरमायो त 4-5 आयतूं आहिनि त असां हुन क़ौम ते को मा अंज़लना अला क़ौमी मिन जुंदुम मिन अस्समाए वमा कुन्ना, को लश्कर कोन मोकिलियासीं, बसि हिकिड़ी रड़ हुई, जेको मतिलबु त असां जंहिं एलिमेंट खे हुकुम कयो उन तबाही कई, बर्बादी कई। अवलम यारो कम हलकना, केतिरा कुरून हिन खां अॻु में जनरेशन्स असां नास बर्बाद कया। वइन कुल्लु लम्मा जमी उल लदैना मुहदरून, सभु असां वटि हाज़िर थींदा आहिनि। हाणे इहे ॻाल्हियूं थी वियूं। पंहिंजो घणी आयत आहे इहा 32 आयत। हाणे 32 खां वठी आयतूं आहिनि जेके आयतुल लहुमुल अर्द, धरती मोल जेको उनजो मिसाल आहे, जेको फुटनि था मेवा निबातात जेके उन्हनि जो मिसाल आहिनि, सिज जे उभरणु, राति जो थियणु, चंड जे हलणु वग़ैरह, इहे सभई मिसाल आहिनि जेके काइनात मंझि असीं ॾिसूं था, उन्हनि जा ई मिसाल आहिनि। ऐं ॿेड़ियुनि ते जेका हज़रत इहा पंहिंजो वायतुल्लहुम अन्ना हमलना ज़ुरियतुम फिल फुल्किल मशहून, हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ीअ ते। ऐं हाणे ॿेड़ियूं जेके हलनि पियूं उन मंझि हलनि पिया माण्हू, ऐं इहे सभई, ऐं उनखे जेकर असीं ग़रक़ करणु चाहियूं वग़ैरह त ग़रक़ करे सघूं। त इहे सभई 44 आयत ताईं अचनि थियूं ॻाल्हियूं। हाणे असीं पढ़ूं था इहे फ़िलहालु, त पोइ हीअ आयतूं जेके आहिनि, पोइ उनखां वरी अॻिते त जेकॾहिं उनखे हीअं थो चइजे त हीअं था चवनि, यानी एतिराज़ कहिड़ा कनि था काफ़र जेके आहिनि, ॾिसे उहे एतिराज़ कनि था। पर हाणे पहिरीं इहे आयतुनि जो यानी कहिड़ियूं आहिनि अलाह ताला जूं निशानियूं काइनात मंझि, जिन में अलाह ताला सघ रखे थो। मुअल खे जीअरो करणु ईअं आहे जीअं ज़मीन मुअल जेका आहे असांखे जीअरो थो करे, या मौसम कीअं थो बदिलाए, ऐं कीअं राति में ॾींहं थो करे, ॾींहं मां राति थो करे, कीअं सिज ऐं चंड पंहिंजे पंहिंजे हुन ते मदार ते हलनि था, ऐं अलाह ताला उन्हनि खे हलाए पियो। ऐं उहे हिक ॿिए में फासी ख़राबु कोन था थियनि, मतिलबु विढ़नि कोन था हिक ॿिए सां। ऐं त इहे सभई ॻाल्हियूं अचनि थियूं। हाणे असीं था पढ़ूं था औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वआयतुल लहुमुल अर्दुल मैततु। ऐं धरती जेका मुअल आहे सा उन्हनि जे लाइ, इन्हनि जे लाइ, यानी जेके नथा मञनि ऐं जेके मञनि था ॿिन्ही जे लाइ निशानी आहे। अहयैना हा, जो धरती खे असां जीअरो था कयूं। वअहयैनाहा वअख़रजना मिनहा हब्बन फमिन्हु यअकुलून। वआयतुल लहुमुल अर्दुल मैतत, पहिरीं हुयो मुअल, धरतीअ खे असीं कीअं जीअरो था कयूं। मैतत यानी ग़ैराबादी मुअल धरती, लफ़्ज़ आहे मुअल जो, साईं वरी तर्जुमो कयो आहे ग़ैर आबाद आहे, यानी ठोठ थी वई आहे, सुकी वई आहे, छो जो पाणी कोन्हे हुन में। जॾहिं पाणी पवंदो त जहिड़ी थी पवंदी, त मतिलबु इहो आहे।
त पोइ हाणे आबादु थी पवंदी, जे थी पवंदी माना कीअं ॾिसो त गुलकारियूं थी वेंदियूं हलियूं, सब्ज़ो थी वेंदो हलियो वग़ैरह वग़ैरह, हीअं त ठोठ आहे, मोल आहे, मैतत मोल आहे, ग़ैर आबाद आहे माना। हयना हा, असां उनखे कीअं हया था कयूं, कीअं उनखे जीअरो था कयूं, यानी कीअं हुन में पंहिंजो साईं बि लिखियो आहे जीआरियोसूं, पर कीअं हुनखे मतिलबु सब्जियूं थियूं थियनि, कीअं फ्रूट था थियनि वग़ैरह हुनजी ॻाल्हि कर। वख़रजना मिनहा हब्बन, पोइ हुन में हब यानी अनाज, हब माना दाणा, दाणा निकिरंदा खाइण पीअण जूं शयूं, अनाज निकिरंदा हब। वख़रजना मिनहा हब्बन फमिनहु याकुलून, पोइ हुन में खाइनि था, यानी माण्हू बि खाईंदा, ढोर बि खाईंदा, हुनजी बि ॻाल्हि थींदी हिन में, सभु को खाए थो हुन में जेको हयाती वारो आहे। वजअलना फीहा, ऐं उन में ठाहियोसीं बनायोसीं जन्नातिन बाग़ मिन नख़ीलिन, नख़ील में नख़ील खजिन में खजिन जा बाग़ उन में ठाहियोसीं। व अनाबिन, ऐं अनाब में डाखुनि जा मुख़्तलिफ़ किशमिशूं डाकूं, पंहिंजे जेके बि क़िस्म जूं अनब मज़ा। व फजरना, ऐं कढियासीं जारी कयासीं, जारी फजर, फजरना वहायासीं, फजरना फीहा उन मज़ा मिनल उयून, आहिनि माना चश्मूं, ऐं उयून चश्मा, चश्मा माना पाणी जा चश्मा जेके निकिरनि, मतिलबु त फुआरा थी निकिरनि, उन मज़ा उयून। लियाकुलू, इन जे लाइ त खाइनि, लियाकुलू मिन समरिही, त उनजे समर मज़ा, उनजे मेवे मां, उनजे उपत मज़ा, उन मज़ा खाइनि। लियाकुलू मिन समरिही, उनजो फल खाइनि, उनजो मेवो खाइनि। वमा अमिलतहु ऐदीहिम, ऐं उन्हनि जे हथनि इहो कमु कोन कयो आहे, यानी माण्हू चाहे त हथनि ते पिरता करे ॾेखारियां, पंहिंजो हथनि ते पंहिंजो बाग़ ठाहे रखां, अलाह ताला बाग़ मतिलबु त तव्हां ॿिज छटियो था पर बाग़ पोखे थो, इहो सूरत वाक़िया मंझि इहे ॻाल्हियूं आहिनि। त हीअं जेको कयो था त उहो तव्हीं कोन था कयो, मतिलबु त उनखे फुटाइणु, उनखे टिपाइणु, उनखे मतिलबु त ॿार पैदा करणु, इहे सभई एग्ज़ाम्पल्स अलाह ताला ॾिने थो सूरत वाक़िया में। त माण्हुनि जे हथ जो वस जी ॻाल्हि न आहे जो उहो बाग़ पोखे, मतिलबु बाग़ पोखींदो, पर ॼमाइणु उनजो, उनखे फुटाइणु, उनखे आबादु करणु अलाह जे हथ में आहे। जेकॾहिं अलाह चाहे उनखे कंहिं बि नमूने सां बर्बादु करणु, उभिरे ई न पहिरियों ई, त पोइ वरी उन में जीत पइजी वञनि, हुन में पाणी वधीक पइजी वञे, पाणी घटि पइजी वञे, हुन में हीअं थी वञे, हूअं थी वञे, हज़ार बीमारियूं, हज़ार ॻाल्हियूं। वमा अमिलत हो ऐदीम, हुननि जे हथनि इहो कमु न कयो आहे, जेको फ्रूट ऐं खाऊं पियासीं, जेको सम्झो केला आहिनि, डाखूं ऐं अनबूं, ऐं त भई इहे के इंसान जे वस जी ॻाल्हि न आहे, हथ वस जी ॻाल्हि आहे। वमा अमिलत हो ऐदीम अफला यशकुरून, पोइ छाला शुकुर नथा कनि, शुकुर छाला नथा कनि, त भई मेवा खाऊं था, डाखूं खाऊं था, अनाज खाऊं था, न बुख न मरी वञूं, जेकॾहिं धरती जीअरी न थिए, मुअल धरती जेका आबाद न थिए, त मतिलबु ईअं अहिड़े नमूने सां असीं इंसान खे कढंदासूं, जीअं ॿिज खे कढूं था धरती में अफला यशकुरून, पोइ छाला शुकुर नथा कनि। सुब्हानल्लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा मिम्मा तुंबितुल अर्दु, पाक आयो, सुभान आहे माना पाकीज़गी, पाकाई बयानु कजे, उन यानी उहो भलारो आहे, उनजी पाकाई बयानु कजे, अलाह सुब्हानहू तआला जी, सुभान संस नालो आहे, मतिलबु त तौसीफ़ी, सुब्हानल्लज़ी पाक आहे उहो जेको, अल्लज़ी माना जेको, ख़लक़ल अज़वाज, जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा, अज़वाज ज़ौज चइबो आहे, ज़ाल मुड़ुस बि ज़ौज आहिनि हिक ॿिए जा, पर फ्रूट जेके मुख़्तलिफ़ आहिनि, ग्रुप मुख़्तलिफ़ आहिनि, माण्हू मुख़्तलिफ़ आहिनि, उन्हनि खे बि अज़वाज मतिलबु तीअं ग्रुपनि जे माना में हिते फ्रूट जा क़िस्म क़िस्म, यानी क़िस्म क़िस्म ज़ौज। सुब्हानल्लज़ी ख़लक़ल अज़वाज, अज़वाज जोड़ा जोड़ा बि ठाहियोसीं, जिन्स सभई क़िस्म जूं जिन्सूं ठाहियूंसीं, ज़ौज थियो हिन
ख़लक़ल अज़वाज कुल्लहा, हर हिक जा ज़ौज ठाहियासीं। यानी पॉज़िटिव नेगेटिव चइजे या मेल फीमेल प्रोसेस चइजे या मतिलबु मुख़्तलिफ़ क़िस्म चइजनि, या मतिलबु त ज़ौज सभु नमूना थी हलिया। सुब्हानल्लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा, सभिनी शयुनि जा मेल फीमेल आहिनि, पॉज़िटिव नेगेटिव आहिनि, इलेक्ट्रिसिटी बिजली सभिनी जा, माण्हुनि जा बि के अहिड़ा के होड़ा, के अहिड़ा के ख़ाकी के बादी के हवाई के नारी के नूरी, सभु कुझु क़िस्म जा माण्हू आहिनि। सुब्हानल्लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा मिम्मा, जंहिं मज़ा मिम्मा तुम्बितुल अर्द, जंहिं मज़ा फुटे थो, जंहिं मज़ा फुटी निकिरनि था छा, अर्दो व मिन अनफुसिहिम, ऐं संदनि नफ़्सनि मंझि बि आयतूं आहिनि, मतिलबु निशानियूं आहिनि त कहिड़े नमूने सां असीं खाऊं था, जो जहिड़ा रहूं था, उन मज़ा रत ठहे थो, उन मज़ा पित ठहे थो, उन मज़ा सभु शयूं ठहनि थियूं, उहो वञे थो, सॼो सिस्टम ई हले थो, साइकिल सर्कुलेशन थिए थी, ब्लड जी डाइजेस्टिव सिस्टम ई हू ॻाल्हियूं सभु, ऐं पंहिंजो यूरिनेशन थिए थो, फलाण थिए थो, मथे सभु जेको थिए थो हिन मज़ा। वमिन अनफ, इहे अलामतूं आहिनि, दिलि कीअं पई हले, फिफड़ कीअं पिया कमु कनि, असांखे ख़बर कोन्हे त असां जूं मशीनूं जेके आहे से कीअं पियूं हलनि, पोइ तेल असीं ॾियूं पिया मतिलबु इन लिहाज़ खां, त मानी खाऊं था, न बसि रुॻो एतिरो कमु कयूं था, हुन में मज़ो थो अचे असांखे, जो मानी खाऊं था, सम्झो मानी जेकॾहिं ख़राबु हुजे ऐं खाइणी पवे त पोइ त खाऊं कोन, को मरी वञूं ईअं ई, पर मानी में मज़ो आहे, कुकुड़ था खाऊं की ॿोड़ था खाऊं की फलाणो हलवा था खाऊं की सीरा था खाऊं, त पोइ असांजे लाइ अलाह ताला इहे ख़ल्क़ी छॾिया आहिनि, पर इहा असांजे बॉडी सिस्टम खे हलाइण जे लाइ, त हाणे वीचारा सभई उज़व जेके कावड़जी पिया पेट ते, जो पिया खाए थो पेट सां, सभु महिनतूं कयूं था असीं, इहा कहाणी तव्हां ॿुधी हूंदी, त उन ॻाल्हि ते सोचियो तव्हां त हीउ सभु को खाए थो पीए थो। सुब्हानल्लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा मिम्मा तुम्बितुल अर्दु व मिन अनफुसिहिम व मिम्मा ला यअलमून, ऐं एतिरियूं बि ॻाल्हियूं के आहिनि जंहिंजी अञा हिननि खे ख़बर कान्हे, भई जॾहिं क़ुर शरीफ़ नाज़िल थियो पिए लथो पिए, हुन खां पोइ केतिरियूं ॻाल्हियूं असांखे हाणे ख़बर पइजी वई आहे, साइंटिफिक बैक्टीरिया वायरसूं ही हू जेके फलाणो लेज़र फलाणा टीरा अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां पोइ मतिलबु त माण्हुनि खे सम्झ में आयूं आहिनि, बिजली कीअं ठाही अथऊं ऐं पंहिंजो सॼा कारखाना कीअं पिया हलनि, हीअ छा पियो हले, त इहे सभई शयूं अलाह ताला हिकिड़ो इल्मु ॾिए थो, सम्झ ॾिए थो, जो पोइ माण्हू करे सघे थो। वायतुल लहुमुल लैल, ऐं हिननि जे लाइ निशानी राति जी बि निशानी आहे, यानी राति थिए थी ॾींहुं थिए थो, राति जो माण्हू सुम्हे थो आरामु करे थो, ॾींहं जो वञे थो कमकार करे थो, पर हाणे राति ॾींहुं माण्हू कमु कनि था, राति ॾींहुं सुता पिया आहिनि, जेॾीमहिल वणे तेॾीमहिल सुम्हनि, त हाणे इहा ॻाल्हि बि आहे। वायतुल लहुमुल लैल, हुननि जे लाइ इन में बि निशानी आहे राति में, नस्लखु मिन्हु नहार, सलख छिके कढणु, कंहिं शइ खे कंहिं मज़ा छिके थो कढिजे, तीअं राति खे ॾींहं मज़ा, ॾींहं खे राति मज़ा छिके थो कढिजे। हाणे पहिरीं जेका ॼण ऊंदा ई हुई, इन करे ज़ुल्मात हुयो, तंहिंखे राति पहिरीं आहे ॾींहुं पोइ आहे, इहा ॻाल्हि सम्झ में अचे। क्रिएशन वक़्तु जेको आहे सो पहिरीं ऊंदहि हुई, पोइ रोशनी थी, लेट देयर बी लाइट एंड देयर वॉज़ लाइट, मतिलबु त इहो तौरात में या इंजील मंझि इहो बि लफ़्ज़ु आहे, पर पोइ ॼण उन जेनिसिस जे किताब में या हेॾां पंहिंजे किताब जान में या कहिड़े किताब में इहो ॼण पहिरीं राति आहे, ऐं जॾहिं सिजु लहे थो त असांजो ॾींहुं शुरू थिए थो, यहूदियुनि जो बि ऐं असां मुस्लमाननि जो बि। आयतुल लहुमुल लैल नस्लखु मिन्हु नहार फइज़ा हुम मुज़लिमून, पोइ जॾहिं ॾींहं वञा छिके असीं राति था आणियूं त जो ऊंदहि थी वञे, ऊंदहि जेकॾहिं बती न हुजे, हीअ पंहिंजो इलेक्ट्रिक बिजली जेके अॼुकल्ह आहे, अॻ में ॾिया ॿिया ठाहियूं इंसाननि जेको आहे सो तो शब आफ़रीदी चिराग आफ़रीदम तुराग आफ़रीदी बाग आफ़रीदम, हाणे इहे ॻाल्हियूं मौलाना रूमी ऐं इक़बाल ऐं इहे बि अलाह सां बहस मुबाहिसा कया, त तो राति
ख़लक़ीअ पर असां ॾीओ ख़लकियोसीं रोशन करण जे लाइ, तो पंहिंजे बयाबान ख़लकिया त असां वरी बाग़ ख़लकियासीं, ठाहियासीं। त मतिलबु त इंसानु जेको आहे सो अलाह ताला बि अकुलु ॾिए थो त पोइ इंसानु ठाहे थो। نسلخ منه النار فإذا هم مظلمون والشمس تجري لمستقر لها ऐं सिजु जेको आहे सो बि हले थो, जारी आहे, ईअं कोन्हे सिजु बीठो आहे हिकिड़नि। सिजु पंहिंजे महवर ते मुस्तक़र हुनजो जेको आहे उन ते उहो हले थो। ऐं ॿिया बि जेके कौकब आहिनि, कवाकिब आहिनि, सिज चंड तारा फलाणा टीरा मटिया सभु हलनि था, पंहिंजे पंहिंजे हुन में गर्दिश कनि पिया, अहिड़ी नमूने सां गर्दिश कनि था जीअं असीं गर्दिश कयूं था तवाफ़ जी काबतुल्लाह जे, यानी फ्राम एंटी क्लॉक वाइज़ जेको आहे सो असीं गर्दिश करियूं था, सॼी काइनात जेका एंटी क्लॉक वाइज़ गर्दिश करे थी। والشمس تجري لمستقر لها धरती बि हले थी, सिज बि हले थो, चंड बि हले थो, सभु सितारा जेके आहिनि सभु पंहिंजे पंहिंजे गर्दिशुनि में हलनि था, पंहिंजे पंहिंजे महवर ते, पंहिंजे ऑर्बिट ते, पंहिंजे मुस्तक़र ते हलनि था। ذلك تقدير العزيز العليم इहो अलाह ताला मक़दूर करे छॾियो आहे, डिटरमिन करे छॾियो आहे, इहो अलाह ताला लेखो हिसाब किताब करे छॾियो आहे त फलाणो हाणे हींअर अॼुकल्ह जेके जहाज़ हलनि था मथे आसमान ते मसलन, त हुननि खे ख़बर आहे, हुनखे इंस्ट्रक्शन ॾिए थो जेको आहिनि पंहिंजा टावर वारा, त भई तूं फलाणे लैटिट्यूड ते हलिजांइ, तूं फलाणे ते हलिजांइ, खाॿे खां साॼे हिन पासे हीअं हलिजांइ, उत्तर खां ॾखिण हीअं हलिजांइ, ॾखिण मग़रिब मशरिक़ हीअं हलिजांइ। जेकॾहिं ईअं हिसाब किताब मक़दूर न थियलु हुजे उन्हनि जे तरफ़ां टावर वारनि जे, त इहे जहाज़ हिक ॿिए सां टकराइजी पवनि ऐं सभई हूंदा मरी वञनि हलिया। त पर मतिलबु त इतफ़ाक़ सां को हादसो थिए थो, पर पोइ आम तरह सां इंसानु बि जेको आहे सो हाणे हलाए पियो पंहिंजा कारखाना, त इतफ़ाक़ जेको आहे सो पंहिंजो जहाज़ जीअं हले पियो इंसानु, त तीअं अलाह ताला पंहिंजो हिकिड़ो निज़ाम ठाहे छॾियो आहे। सभु को कवाकब कौकब जेको आहे, सभु को सितारो, सभु की ॻाल्हि पंहिंजे पंहिंजे ऑर्बिट ते, पंहिंजे पंहिंजे लैटिट्यूड ते, पंहिंजे पंहिंजे महवर ते हले पई। ذالک तक़दीर, इहा तक़दीर आहे, मक़दूर कयल आहे, डिटरमिन कयल आहे, अलाह ताला जे तरफ़ां लिखी छॾियो आहे, तूं हितां हलिजांइ, तूं हितां हलिजांइ, ख़बरदार जो हेॾां होॾां न थिजांइ, मतां तूं चंड जे रस्ते ते अची वञी, मतां तूं सिज जे रस्ते ते अची वञी, सुरैया जे रस्ते ते, ज़ुहल जे रस्ते ते, सरतान जे रस्ते ते, फलाणे जे रस्ते ते मतां अची, सभु को पंहिंजे पंहिंजे लैटिट्यूड ते, पंहिंजे पंहिंजे ऑर्बिट ते हले। ذالک तक़दीर अज़ीज़ अलीम, अलाह ताला तमामु सघारो आहे, ताक़त वारो आहे, इज़त वारो आहे, अज़ीज़ आहे, हिन करे उन इहा ठाहे रखी आहे, डिटरमिन करे छॾी आहे ॻाल्हि, ऐं मथां अलीम आहे, ॼाणण वारो आहे, ऐं इल्म सां पंहिंजे कयो अथसि। हीअं न त जाहिल आहे ऐं ख़बर न आहे त कीअं हलायां, चंड किथां हले ऐं पाणी पियो हले, पंहिंजो चंड ऐं सिज पाणी पिया हलनि, तारा पाणी पिया हलनि, ऐं पंहिंजो आउं पाणी टंग पंहिंजी पाणी कोन थो हली सघां अलाह जे हुकुम खां सवाइ, त मतिलबु त सॼी ॻाल्हि रब पाक जे हुकुम सां थिए थी। ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़ुल अलीम जी माना इहा आहे। वलक़मर क़दरनाहु मनाज़िल, ऐं चंड जूं असां मंज़िलूं मक़दूर करे छॾियूं आहिनि, यानी मंज़िल हर हिकु ॾींहं जी मंज़िल, यानी जेके 28 साढा 28 29 जेके रातियूं थियनि थियूं, मतिलबु त हर हिक जी मंज़िल पंहिंजी आहे। पोइ हिनखे 7 मंज़िलुनि में विराइनि था, या एतिरनि मंज़िलुनि में हुनजा नाला पंहिंजे पंहिंजे नमूने सां अरबनि बि रखिया आहिनि, ऐं पंहिंजो पोइ हुनजा तर्जुमा वग़ैरह मिलनि था त एतिरो चंड हेतिरो हूंदो, त फलाणी मंज़िल में आहे, हेतिरे में फलाणी मंज़िल में आहे। पधरा जेके आहिनि से 13, 14, 15 वारा ॾींहं जेके आहिनि से पधरा आहिनि। 6 ॾींहं ते सिज लथे ई उभरी पवंदो, सिज होॾां पियो लहंदो, होॾां ई पियो उभरंदो, ऐं 15 तारीख़ जेको आहे असीं सिंधी में चवंदा आहियूं त गोॾो हणी थो उभरे, माना 25 मिंट 30 मिंट केतिरा सिज लहण खां पोइ उभरंदो, त इहा थींदी 15 तारीख़। 13 तारीख़ अॻु में ई उभरी वेंदो, वरी 16 तारीख़ खां सो अञा ई देरि सां 1.5 कलाक पोइ उभरंदो, त अहिड़े नमूने सां अलाह ताला हुनखे हुकुम करे छॾियो आहे, तूं अहिड़े वक़्तु उभरजांइ, तूं अहिड़े वक़्तु अॼु फलाणे ॾींहं ते अहिड़े वक़्तु उभरजांइ। इहो सॼो मक़दूर थियलु आहे, क़दर न। वलक़मर क़दरनाहु मनाज़िल,
हुन जूं जेके मंज़िलूं आहिनि, हुननि जो जेके फेज़िस ऑफ मून, PHASES, फेज़िस, फेस ही ॿुथ असां वारो न, पर उहे फेज़ जेके मंज़िलूं आहिनि, मनाज़िल हता हता आदकल उर्जूनिल क़दीम, एतिरे जो मंज़िलूं आहिनि हुन जूं जो को नेठि उहा मंज़िल थी अचे जो जीअं खजीअ जो जी लीफ थींदी आहे, छा चइजे हुनखे पन थींदो आहे, उहो सनलो तमामु अहिड़े नमूने थी वेंदो हलियो। मनाज़िल आदकल उर्जूनिल क़दीम, पोइ जहिड़ी ॼण नेठि वञी थिए थो अहिड़ो जहिड़ी मुड़ियल गनी पोइ गनी थी थिए, क़दीम पुराणी आई लफ़्ज़ पुराणो। लशम्स यंबग़ी लहा अन तुदरिकल क़मर, सिज खे अख़्तियार इहो न आहे, हुकुम न आहे त तूं चंड जो रस्ते ऑर्बिट में घुम ऐं हुनजे रस्ते में अची वञु। हू सिज पंहिंजे रस्ते ते हले थो या चंडु पंहिंजे रस्ते ते हले थो, लैटिट्यूड ते ऑर्बिट ते जेको बि हुनखे चइजे हुन ते पंहिंजे ते हले थो। कंहिंखे ॿिए खे हुकुम न आहे त तूं पराए हुन में लैटिट्यूड में हल, पंहिंजे ऑर्बिट में हल। लशम्स यंबग़ी लहा अन तुदरिकल क़मर, दरक तुदरिकल क़मर जो पहुचे हुनखे पुॼी सघे, या मतिलबु त हुनखां गोए खणे, हू कोई पंहिंजो मुक़ाबिलो न आहे, सभु को पंहिंजे लेखे आहे। या स्कूल में जेको आहे मुक़ाबिलो कराइबो त उहो हिकिड़ो खटंदो, बाक़ी ॿिया उहो 30 छोकिरा ॿार जेके आहिनि से वीचारा परेशान थी वेंदा, वञे हिकिड़े खटियो आहे, टिनि खटियो आहे, टिनि खे इनाम मिलंदा, बाक़ी 28 जेके आहिनि वीचारा थी वेंदा मुंहं खे। त इन करे इहो मुक़ाबिलो सख़्तु न आहे हिननि जे विच में, सभु को पंहिंजे पंहिंजे ऑर्बिट ते हले थो। तन तुदरिकल क़मर वलल्लैलु साबिक़ुन नहार, ऐं नकी राति जेका आहे सा कंहिं वक़्तु ओचितो चवंदी आउं अॼु थोरो वधीक थी वञा हली, ऐं पंहिंजो ॾींहं खे चवे तूं थोरो पोइते थी जांइ ऐं अॼु आउं थोरी डिघी थींदुसि। इहो हिसाबु किताबु अलाह ताला रखी छॾियो आहे त वॾे में वॾी राति फलाणी आहे ऐं पंहिंजो नंढे में नंढो ॾींहुं फलाणो आहे, सियारे में फलाणो, ऊन्हारे में फलाणो, ऐं हर हिकु ॾींहं ते हुनजो उभरणु, हुनजो ख़तमु थियणु, हुनजो शुरू थियणु जेको आहे सो मक़रूर थियलु मक़दूर आहे, मुक़ररु थियलु आहे। ऐं असांखे हाणे साइंटिफिक एविडेंस असां वटि ही किताब रखिया आहिनि पंहिंजा, हीअ जेके आहिनि हिन मंझि छा चइजे कहिड़े वक़्तु चंडु उभरंदो, कहिड़े वक़्तु सिजु उभरंदो, त हीअ किताबनि मंझि हीअ लिखी था छॾनि, पोइ असां हुन हिसाब सां पंहिंजो कयूं था, छा चइबो आहे रोज़ा वोज़ा हीअ रखूं था, सिजु उभरणु वक़्तु फलाण, हा हीअ आहे पंहिंजो सारो नमूनो, त हीअ ठाहे छॾियो अथऊं भला फलाणे वक़्तु फलाणे ॾींहुं रोज़ो रखिजो, फलाणे ॾींहुं वेलिंगटन में फलाणे ॾींहुं थींदो, फलाणे ॾींहुं थींदो, त वञो अहिड़े नमूने सभिनी शहरनि मंझि पंहिंजे सिज जहिड़े नमूने सां उभरे थो अलॻि अलॻि वक़्तनि ते, त उहो सॼो हाणे इंसानु सम्झी वियो आहे साइंटिफिक, यानी हज़ारनि सालनि मंझि हाणे नेक्स्ट हुनखे अकुल में अची वई आहे ॻाल्हि त हीअं थींदो। तंहिं करे लशम्स यंबग़ी लहा अन तुदरिकल क़मर वलल्लैलु साबिक़ुन नहार वकुल्लुन फी फलकिन यसबहून, सभई पंहिंजे पंहिंजे फलक में, पंहिंजे पंहिंजे ऑर्बिट में, ऑर्बिट ORBIT, ऑर्बिट मंझि सभु को यसबून तरनि पिया, यानी हलनि पिया पंहिंजे हुन मंझि। हाणे हलणु त असीं चवंदा आहियूं हलूं टंगुनि सां था हलूं, पर हुनखे टंगूं वंगूं कोन्हनि, हू ऑर्बिट हुजनि तरनि पिया, जहिड़ो ॼण पाणीअ में माण्हू तरे या बाल पियो हीअं हले, त उहे टंगूं वंगूं हिननि खे आहिनि कोन्ह को, वीचारनि खे न को सिज खे न को चंड खे, तंहिं करे हलनि माना हलण जी माना ॿी आहे ऐं तरण जी माना ॿी आहे। ईअं आहे यसबहून माना तरनि पिया, माना हलनि पिया, दे आर मूविंग समहाउ, छा बि चइजे हुनखे साइंटिफिक नमूनो मूंखे ख़बर न आहे, एस्ट्रोलॉजर सां एस्ट्रोनॉमर्स छा था चवनि। फी फलकिन, पंहिंजे पंहिंजे फलक में, पंहिंजे पंहिंजे ऑर्बिट में। वआयतुल लहुम अन्ना हमलना, हाणे हीअ ॿिए क़िस्म जी आयत आहे, हमलना असां खयोंसीं, हमलना आयतुल लहुम उन्हनि जे लाइ इहा बि आयत आहे जो अन्ना हमलना ज़ुर्रियतहुम, हुननि जे औलाद खे,
हाणे हुननि जे कंहिंजे माना हज़रत नूह अलैहिस्सलाम जो औलाद या जेके काफ़र हुआ, जेके मुस्लमान हुआ अॻियनि जनरेशन वारा, उन्हनि जो औलाद खे असीं खणूं था छा में ॿेड़ीअ मंझि। हज़रत आदम अलैहिस्सलाम हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी ठाही, उन मंझि टे जेके हुनजा फर्ज़ंद हुआ, पुट हुआ, शाम ऐं हाम ऐं यफ़ज़, उनजे औलाद मंझां असीं बाक़ी सभई आहियूं शायदि। इन करे मुंहिंजो या जेके बि ॿेड़ी महिल चए थो जेके ॿेड़ीअ में हुआ, जेके ॿेड़ी महिल केतिरा हुआ ख़बर न आहे, टे हुआ ऐं टे ज़ालूं हुयूं, चोथों पंहिंजो हज़रत पाण नूह अलैहिस्सलाम संस ज़ाल, त इहे थिया 8, पर या 40 हुआ या चवंदा 80 हुआ या केतिरा बि हुआ, पर उन्हनि जो औलाद जेको आहे सो हाणे बाक़ी आहे, त इन ॾांहुं रेफरेंस आहे, पर हज़रत नूह जो ज़िक्र न आहे, हज़रत नूह जी ॿेड़ी जो ज़िक्र, मतिलबु पर ॿेड़ीअ जो ज़िक्र आहे माना उन्हनि जा। हाणे हू बि फलक आहे मथियूं, फलक में जेके हलनि था पंहिंजे ऑर्बिट फलक मथी, ऐं हीअ फुल्क जेका आहे सो माना ॿेड़ी आहे, त ॿेड़ी जी फलक जॾहिं चयोसीं त फुल्क जेको आहे सो बि यादि अची वियो, त उनजो बि ज़िक्र कयो, मतिलबु अलाह ताला फलक सां गॾु फुल्क जो। ऐं ईअं ई क़ुर शरीफ़ में केतिरनि जॻहियुनि ते जॾहिं ॿेड़ी जो ज़िक्र थो अचे त पोइ फलक जो ज़िक्र थो अचे, त ॿेड़ी जो थो अचे, ॿेड़ी जो थो अचे त नूह जो थो अचे, तहिड़े नमूने सां यानी छा चइजे त हिकिड़ो लफ़्ज़ ट्रिगर थो करे ॿिए लफ़्ज़ खे, त फलक ऐं फुल्क ॿई हिक ॿिए जे पोयां हुन मथीं आयत में फुल्क आहे, फलक आहे, हेठीं आयत में फुल्क आहे। ऐं ख़लक़ियासूं उन्हनि जे लाइ उन्हनि जहिड़ियूं शयूं में मिसलिही वख़लक़ना लहुम उन्हनि जे लाइ लहुम मिसलिही मिसल उन उहा जेका यानी ॿियनि माण्हुनि जे लाइ बि हज़रत नूह जे जहिड़ियूं ॿेड़ियूं हाणे पियूं हलनि घणियूं, हज़रत नूह पहिरीं ठाही हुई जॻह, हा उन जहिड़ियूं ॿियूं ॿेड़ियूं असां ख़लक़ना वख़लक़ना लहुम मिसलिही मा यरकबून जिन ते हाणे सवारियूं कनि था। ज़ाहिर ई सभई ॿेड़ियूं हज़रत नूह कोन ठाहियूं, हज़रत नूह पंहिंजी हिकिड़ी ॿेड़ी ठाही, पर हाणे माण्हू सभु को सिकी हलियो हज़रत नूह अलैहिस्सलाम खां पोइ, तंहिं करे चए थो असां उन्हनि जे लाइ ठाहियूं आहिनि ॿेड़ियूं। हाणे हुनजो औलाद जेको आहे सो ॿेड़ियुनि ते चढ़े थो, अहिड़े दफ़ा हाणे जहाज़ बि ठाहे विया हलिया जो हवा में उॾामे थो माण्हू। जेकॾहिं असीं चाहियूं त इहा ॿेड़ी जेका ग़रक़ थी वञे हली, ऐं हू जेको वॾो जेको ॿेड़ो ठाहियो आहे अलाए 1912 मंझि, चऊं हीउ कॾहिं बि जेको आहे ॿुॾंदो कोन को, अलाह ताला हुनखे हाणे ॿोड़े विधो, छो छा था चवनिसि हुनखे, त हुन ते फिल्मूं विल्मूं घणियूं ठाहियूं अथऊं, बसि जेकॾहिं असीं चाहियूं त ॿेड़ो ॿोड़े छॾियूं। नशा नशा असीं चाहियूं नोगरक़म असीं हुनखे ॿोड़े छॾियूं, फला सरीख़ लहुम पोइ न को वाहरू थिए हुनजो, सरीख़ लहुम जेको हुनजो मददगार को थिए, फला सरीख़ लहुम वला हुम युनक़ज़ून ऐं न को हुननि खे को छॾाए सघे, हुन खां बचाए सघे, सेव करे सघे, प्रोटेक्ट करे सघे हुनखे। फला सरीख़ लहुम वला हुम युनक़ज़ून इल्ला रहमतम मिन्ना सवाइ हिन जे जो असांजी रहमत आहे जेका हुनखे सेफ्टी सां खणी, प्रोटेक्शन सां खणी पुॼाए थी पंहिंजे मंज़िल ते। जॾहिं बि तव्हां जहाज़ में था चढ़ो, जॾहिं बि तव्हां कार में था चढ़ो, जॾहिं बि तव्हां गॾु गाॾी ते, घोड़े गाॾी ते, ऊठ गाॾी ते, हवाई जहाज़ ते पर चढ़ो था त छो त अलाह ताला हिनखे मुसख़रु कयो आहे मुंहिंजे लाइ, न त मुंहिंजो अहिड़ो कोन्हसि जो हिनखे मुसख़रु करे सघां, त अलाह ताला चए थो त मुंहिंजी इहा रहमत आहे, इला रहमतम मिन्ना व मताअन इला हीन ऐं इहो मता आहे यानी हिकिड़ो थोरो फ़ाइदो आहे दुनियादारी जो, इला हीन हिकिड़े मुक़ररु वक़्तु ताईं। हाणे इहो मुक़ररु वक़्तु ताईं जी ॻाल्हि अची वई, ऐं हाणे असां हिते हीअ जेके निशानियूं हुयूं उन्हनि जो ज़िक्र
जहिड़ो कर फ़िलहालु पूरो थियो। हाणे वरी त इन्हनि काफ़रनि खे असीं जॾहिं चऊं था त हीअं करियो वैज़ा क़ील लहुम मुत्तक़ू मा बैन ऐदीहिम, यानी डिॼो जेको अलाह ताला मोकिलियो था, वैज़ा क़ील लहुम फलाणो वैज़ा क़ील लहुम फलाणो, त हीअं एतिराज़ु कनि था, उनजी ॻाल्हि हाणे ईंदी। पर हाणे असीं हिते वक़फ़ो था करियूं इंशा अलाह आमीन। ऐं पंहिंजी आयत जेका आहे 44 आयत ते हल, ऐं हिते पोइ वरी अॻिते पढ़ंदासूं 45 आयत खां वैज़ा क़ील लहुम मुत्तक़ू मा बैन ऐदीकुम खां अॻिते पढ़ंदासूं। अलाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾिए त असीं जीअं ॻाल्हि खे सम्झूं ऐं अलाह ताला जे तौहीद खे सम्झूं, अलाह ताला जे नबियनि जी इज़त करियूं ऐं नबी पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उनजे क़ुर खे असीं मञूं ऐं उन ते हलूं ऐं आख़िरत जो फ़िक्रु करियूं, जो आख़िरत जेका आहे सा हुनजी सॼी ॻाल्हि हीअ आख़िरत जे मुतालिक़ यानी बास बादल मौत जी ॻाल्हि हिन सॼी सूरत में आहे। यानी की अलाह ताला असांखे इहा तौफ़ीक़ ॾिए। अल्लाहुम्मा ग़फ़िर लना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना अला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमता अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।